अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यार खे दिल वारनि खे ख़ुशि आमदीद। उदासी टीवी यूट्यूब चैनल में अॼु वरी हिकु ज़बरदस्त बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों, तव्हां ॾिठो त हाणे कीअं हिक ॿिए खे ख़तमु करण जूं साज़िशूं करनि था। अकबर ख़ान इस्तेमालु करण लाइ जाबर खे बि वठि पाजा लाइ वेठो आहे ऐं शिरड वारनि खे बि हाणे कहिड़ो अंजाम वेंदो। दोस्तों, इहे सभु इन्हनि खे बचे छॾींदो अकबर ख़ान जेको आहे इन जे पोयां, ऐं जेको आहे हेॾां रावल आहे, रावल इन कोशिश में हूंदो त मां छा कयां छा न कयां। उहो त शादी जे चकर में लॻो पियो आहे, दिलावर बि शादी जे चकर में लॻो पियो आहे। इन्हनि पंहिंजी दुश्मनी खे विसारे वेठा आहिनि। इन में अकबर ख़ान फ़ाइदो खणी वेंदो ऐं इन्हनि खे को न को नुक़सानु पुॼाइण जी जेका कोशिशि करे रहियो आहे, उन में वक़्ती तौरु हू कामयाबु थी वेंदो। यानी अचण वारे एपिसोडनि में घणो कुझु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। दोस्तों, अॼु वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।